नौशहरो फेरोज डिस्ट्रिक्ट रिपोर्टर राजा रईस सोलंकी नौशहरो फेरोज में मोहम्मद सुल्तान मशहूरी पाकिस्तान प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजो पुटु वकार मशहूरीअ खे सब्जी मंडीअ में भाॼी वठंदे भटी बिरादरीअ जे ज़ालिम नाहक क़त्ल कयो हुयो, जंहिंजी मूं FIR बि दाख़िल कराई ऐं जवाबदारनि जा नाला ॾिना, पर पुलिस जी तरफ़ां उन्हनि मथां को एक्शन नथो खयो वञे, न ई काई गिरफ़्तारी कई थी वञे। जॾहिं त पुलिस सचाईअ ते अचे त कातिल पुलिस न बची सघंदा। अॼु बि उहे सरेआम पिया था फिरनि, मुंहिंजे पुट जा कातिल सरेआम था घुमनि, जॾहिं त मां पुलिस जो माण्हू आहियां। असां सां बि इंसाफ़ न थींदो, ग़रीब अवाम सां छा हशर हूंदो। जॾहिं त मूं 4 ॼणनि ते FIR कटराई हुई, जंहिं मां 2 गिरफ़्तार थिया आहिनि ऐं 2 जवाबदार रुपोश आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि मां कासिम भुट्टो, अब्दुल क़यूम भुट्टो जेकी लाकअप आहिनि, 2 अब्दुल रज़ाक भट्टी जेके सिपाही आहे ऐं आसिफ भुट्टो जेको सरेआम था घुमनि, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार नथी करे। मूं सां इंसाफ़ कयो वञे। वधीक उन मुतालबो कंदे चयो त IG सिंध TIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशहरो फेरोज़ सेशन जज ऐं आला इदारनि खां अपील थो कयां त मुंहिंजे पुट जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए सूरत में मां IG सिंध जी ऑफिस जे साम्हूं पंहिंजे बचनि समेत पाण खे साड़ींदुसि, जंहिंजा ज़िम्मेवार उहे कातिल हूंदा। माण्हू ने को बि ॿ प्रधान जेके पहिरियां जेके 2 माण्हू रुपोशाऊं जेको वञे कान थियो, घरनि पंजनि वेठा आहिनि ऐं उनजो को बि पुलिस पदार्थ न कयो आहे। सरदन शहीद जो सब्जी मंडी में भाॼी वठी अञा मोटरसाइकिल ते चढ़ी घर अचे पियो त सरेआम उनखे गोलियूं हणी ऐं क़त्ल कयो। मां पुटु मुंहिंजो अमूल सुल्तान मशहूरी। तव्हां SP साहब मां केतिरी उमेद था रखो या IG शहीद बेनज़ीराबाद सां? मुंहिंजी इन्हनि में वॾी उमेदु आहे त मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे, गिरफ़्तार कया वञनि, कातिल जेके गिरफ़्तार कया वञनि ऐं मूंसां मदद कयो वञे। उनजो अली साहब ज़रदारी साहब खे मां अपील थो कयां त मुंहिंजो तदारत कयो वञे ऐं मुंहिंजो इंसाफ़ कयो वञे। असां जेको बि सहूलियत ॾींदा आहियूं कैदियुनि खे त उन हिसाब सां ऐं भली सहूलियत आहे, का बि मार कुट न आहे ऐं सोने ते इसवा घर आहे। अॼु जो दौरु न आहे, हाणे इसरा घर आहे। उन सां असां बाक़ाइदे सुठे तरीक़े सां ॿारनि जहिड़े हिसाब सां कैदी हलाईंदा आहियूं। को बि दहशत असां न कंदा आहियूं, न वरी असां उन सां मार कुट कंदा आहियूं ऐं भलो माहौल आहे। उन जे बावजूद बि हिननि बेवाजिबी ऐं बेगुनाह मुंहिंजो पुटु बेगुनाह मारे वियो आहे। मूंसां इंसाफ़ कयो वञे, न त मां पाण पंहिंजा बचा ॿार वठी SP सिंगारणी साहब जे ऑफिस जे अॻियां पंहिंजे पाण खे बाहि ॾींदुसि। मुंहिंजो इंसाफ़ न थियो, आख़िरी हल मूं वटि इहो आहे। मुंहिंजी को बि तदारत नथो कयां, न वॾेरो न